अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या तव्हांजो बरकत बलोच ऐं असांजे वक़्त ब वक़्त असीं मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते तव्हां सां मुख़ातिब थींदा आहियूं। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं ख़ासि तौर ते ज़िले घोटकी जंहिंमें मेन जेको गढ़ आहे डहरकी, मीरपुर माथिलू, उबावड़ो, उन जी ॻाल्हि कंदासीं जिते ख़ासि हितां जी जेका ज़मीन आहे उहा इंतिहाई ज़रख़ेज़ आहे। माज़ी में ईअं थियो त पंजाब जूं मुख़्तलिफ़ जेकी पेस्टिसाइड एग्रीकल्चर कंपनियूं हुयूं उहे ग़ैर मयारी प्रोडक्ट खणी हिते डीलर्स सां मिली भगत करे उहे विकिरो कंदियूं हुयूं, जंहिं सबबु आबादगार हमेशह मक़रूज़ मक़रूज़ थींदा रहिया, जेके अञा ताईं उहा सज़ा भोगनि पिया। पर हाणे उन खां पोइ ही रविश चेंज थी चुकी आहे, जंहिंमें ही डायरेक्टली हाणे हिते एतिरियूं कंपनियूं मुख़्तलिफ़ नालनि सां रजिस्टर्ड आहिनि ऐं जंहिंजो चेक एंड बैलेंस जी ॻाल्हि कजे त को बि रिकॉर्ड कोन थो मिले। आबादगार असांजो छो त पाकिस्तान ज़रई मुल्क आहे ऐं हिते ज़रात करंगे वारी हडी जी हैसियत रखे थी ऐं हिते जॾहिं बि को छापो लॻे थो, हितां जी ज़रई मार्केट ख़ासि तौर ते मां डहरकी जेको मुंहिंजो होम सिटी आहे उतां जी ॻाल्हि कंदुसि त पूरी मार्केट बंदि थी वेंदी आहे ऐं ॿिज जेके आहिनि उन्हनि जे इंकशाफ़ात बि थियनि था त उन्हनि में जेके टैग लॻाया वञनि था या मुख़्तलिफ़ वैराइटीज़ जे नाले सां जेका सेल थिए थी, हक़ीक़तन उहा एक्चुअल वैराइटीज़ न हूंदी आहे। आबादगारनि खे धोखो ॾिनो वेंदो आहे। आबादगार वीचारा उहा असुलु वैराइटी खणी उनखे पोखनि था, जेके हिकिड़ियूं नाम निहाद कंपनियूं आहिनि उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां लुटनि थियूं। चंद जेके कंपनियूं आहिनि सुठो कमु कनि थियूं ऐं पर जेके माण्हू, छो त हितां जा माण्हू क्रेडिट ते कमु कनि था, ओधर ते कमु कनि था, जंहिंजो तमामु तर गुज़ारो आड़ती जे रहम करम ते हूंदो आहे। हुननि खे जेकी शइ आड़ती ॾींदो आहे या मुहैया कंदो आहे, ॿिज हुजे, पेस्टिसाइड हुजे, त उहो मजबूर हूंदो आहे आबादगार जेको हू खणे थो। लेकिन ज़िलई इंतिज़ामिया घोटकी पारां इन हवाले सां कंहिं बि क़िस्म जो तहरुक नज़र कोन पियो अचे त डहरकी में जेके पेस्टिसाइड कंपनियूं आहिनि उहे रजिस्टर्ड आहिनि, रेगुलर आहिनि, उन्हनि जा स्टोर कहिड़ी जॻह ते आहिनि, उहा जेका पैकिंग थिए पई उन्हनि जा सैंपल या मयारी आहिनि या जेका उहा चेन आहे ज़हर किथां पियो अचे ऐं केतिरी लेवल जो उन में विधो पियो वञे ऐं कहिड़नि इलाइक़नि में उन्हनि खे स्टोर कयो वञे थो त जीअं कंहिं मुमकिन जेको नुक़सानु आहे उन खां बची सघिजे। पर हाणे जेका सूरत हाल आहे इंतिहाई गंभीर थी आहे त डहरकी शहर में कुझु जेके अहिड़ा मामला साम्हूं आया, फैक्ट्रीज़ साम्हूं आयूं जंहिंमें सीमेंट, जाली सीमेंट पैकिंग जा इंकशाफ़ात थिया, वीडियोज़ साम्हूं आयूं। उन खां अलावा गेह जी पैकिंग जे हवाले सां ॻाल्हि कजे त उहे हिकिड़ा ठिकाणा नज़र आया। डहरकी जे आसपास जेके हिन टाइम बि शाम जे वक़्तु तव्हांखे कुझु अहिड़ियूं गाॾियूं मिलंदियूं जेके हितां जेको मुर्गी आहे उन्हनि जूं बचियल शयूं आहिनि उहे जेके उज़व आहिनि खणी था वञनि, जंहिं मां ॿुधाए पियो वञे त उहो गिह पैकिंग थी करे इन शहर में अचे थो। मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स आहिनि उहे बि अचनि था पिया, पर फूड अथॉरिटी हुजे या एग्रीकल्चर डिपार्टमेंट हुजे या इन खां अलावा जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि जो तहरीक बुरी आहे, कंहिं बि क़िस्म जो नोटिस न आहे। ऐं इंतिज़ामिया खे असां हिन वीडियो ज़रिए गुज़ारिश कंदासीं त डहरकी में जेके एग्रीकल्चर जे हवाले सां जेके आबादगारनि जे सॼे साल जी रोज़गार जो ज़रियो हूंदो आहे, आबादगार हुन ते ख़र्चु कंदा आहिनि ऐं उन असली वैराइटी खे सम्झी ख़र्चु कनि था, जेकी दवा इस्तेमालु कनि था पेस्टिसाइड जे हवाले सां, उहा दवा असुलु सम्झी कनि था, उनजी डबल रक़म अदा कनि था, लेकिन उन्हनि जा फ़सुल तबाह थी था वञनि, उहा उपत उन्हनि खे हासिलु नथी थिए। त डहरकी में आगाज़ कजे त हिते जेके पेस्टिसाइड कंपनियूं रजिस्टर्ड आहिनि, छा उन्हनि जा स्टोर कहिड़ी जॻह ते मौजूदु आहिनि, उन्हनि जी पैकिंग किथां थिए थी ऐं केतिरे मिक़दार में जेका उहा दवा आहे उहा निकिरे थी, उन्हनि जो मयार केतिरो हुजे थो ऐं छा उहे कंपनियूं टैक्स पेयर आहिनि, टैक्स ॾियनि थियूं, छो त उन हवाले सां कई इंकशाफ़ात आहिनि। पर ख़ासि तौर ते असीं हिन वीडियो क्लिप जे ज़रिए, हिन व्लॉग जे ज़रिए असां इहो मुतालबो कंदासीं त ख़ासि तौर ते डहरकी में जेके ॿिजनि जूं कंपनियूं आहिनि, पेस्टिसाइड कंपनियूं आहिनि, छो त हाणे कणिक जो रबी जो फ़सुलु आहे, कणिक जो फ़सुलु पोखियो वेंदो, सरियांह जो फ़सुलु पोखियो वेंदो, मुख़्तलिफ़ जेके फ़सुल आहिनि पोखिया वेंदा, जंहिं उन खां आबादगारनि खे बचाए सघिजे ऐं उहे वैराइटियूं उन्हनि खे मुहैया करे सघजनि, छो त अॻ में बारिशुनि उन्हनि खे तबाह कयो आहे, नुक़सानु ॾिनो आहे ऐं सैलाबनि तबाह कयो आहे ज़मीनुनि खे। त हाणे हीअ जेके कंपनियूं आहिनि कम अज़ कम उन्हनि जा असरात उन्हनि ते न थियनि ऐं फौरी तौर ते इन्हनि कंपनियुनि जा रिकॉर्ड वरिता वञनि, उन्हनि जी जेके दवाऊं आहिनि पेस्ट अटैक जूं हुजनि या ॿियूं हुजनि त उहे स्टोर उन्हनि जा चेक कया वञनि। आया जॾहिं एग्रीकल्चर टीम छापो हणे थी त मार्केट छो थी बंदि थी वञे
ऐं उनजो अॻु में सर्वे कयो वञे हिकिड़ो हिडन गुमनाम त केतिरा दुकान हिते मौजूदु आहिनि। उमेदु आहे त डिस्ट्रिक्ट घोटकी जी इंतिज़ामिया इन जो तहरीक वठंदी ऐं फौरी तौर ते ज़िले घोटकी में कमु कंदड़ पेस्टिसाइड ऐं ॿिजनि जूं कंपनियुनि जो लिस्टूं ठाहे उन्हनि जा स्टोर ऐं उन्हनि जी पैकिंग जो मयार चेक कयो वेंदो। अल्लाह हाफ़िज़।